अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। त दोस्तों, असांजे हिन वीडियो जो टॉपिक आहे लॾो पाॾे ते ड्रामो। वीडियो शुरू करण खां पहिरियां अगरि तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे छॾियो ऐं वधीक मज़ेदार वीडियो ॾिसण लाइ चैनल खे विज़िट कयो। त दोस्तों, हलूं था पंहिंजे मक़सद जे तरफ़, यानी लॾो पाॾे ते ड्रामे जे तरफ़। त लॾो पाॾे ते ड्रामे जे बारे में आउं पहिरियां बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मूं तव्हां दोस्तनि खां 4 सुवाल पुछिया। उन मां हिकिड़े सुवाल जो जवाबु मुकमल थी वियो आहे। उहो वीडियो अगरि तव्हां दोस्तनि नाहे ॾिठो त उन जी लिंक आउं तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। उहो वीडियो लाज़मी ॾिसिजो। उन मां मूं हिकिड़ो सुवाल इहो बि कयो हो त अरबाब जो भाउ शेरल ड्रामे में वापसि ईंदो या न। त दोस्तों, लॾो पाॾे ते ड्रामो जेको KTN ते हली रहियो आहे, उन जे हेठियां तव्हां कमेंट पढ़ंदा त उते घणा माण्हू चवंदा आहिनि त अरबाब जे भाउ शेरल यानी वाहिद रज़ा खे वापसि ड्रामे ते आणियो, इन खां सवाइ ड्रामे में मज़ो कोन्हे। त KTN वारनि, इन ड्रामे वारनि वरी वाहिद रज़ा खे यानी शेरल खे ड्रामे में आंदो आहे ऐं ड्रामे में हिकु नई ट्विस्ट आयो आहे, जंहिंमें अरबाब ऐं शेरल ॿिन्ही खे मीरज़ादी पंहिंजे कमरे में बंदि करे थी छॾे। ऐं तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में हिकु नए एक्टर जी एंट्री थी वई आहे, जेको तमामु सुठो ऐं कॉमेडी एक्टर आहे। उहो एक्टर खोड़ी खे घुमरी ड्रामे में बि हुन कमु कयो ऐं उते हुनजो मिर्चू ऐं ॿोड़े जो किरदारु हो। तव्हां खोड़ी खे घुमरी ड्रामो ॾिठो हूंदो, तव्हांखे इन जे बारे में ख़बर ज़रूरु हूंदो। दोस्तों, असांजो ही नंढिड़ो वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त इन वीडियो खे लाइक कयो ऐं पंहिंजा क़ीमती राया कमेंट में ज़रूरु लिखिजो। ऐं दोस्तों, इंशाअल्लाह मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं असांखे दुआउनि में यादि रखिजो। माशाअल्लाह।